नाज़िन सॼी सिंध जी टंडोलायार में भी सकाफ़ती रंग निखरी पिया आहिनि। मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमुनि तरफ़ां धार रैलियूं कढियूं वयूं आहिनि। मुख़्तलिफ़ हंधनि ते तक़रीबूं ऐं प्रोग्राम मुनक़द करे सिंधामण खे भेटा पेश कई पई वञे। वधीक तफ़सील अनास असां वीडियो लिंक ते मौजूद आहे। टंडोलायार मां नसीर शाह। सॼी सिंध जिया ज़िले टंडो अलायार में भी मेरान टीवी तरफ़ां मल्हायल पंहिंजे ऐलान के हवाले सां त सिंध जा ॿेट, सिंध जूं ज़मीनूं, सिंध जी मिल्कियत जे सर हेठि अॼु प्रेस क्लब टंडो अलायार ते हिकु रंगारंग प्रोग्राम बि रखियो वियो आहे, जंहिंमें ज़िले टंडो अलायार जे तालको टंडो अलायार, तालको चंबड़, तालको झंडोमरी जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि प्यारो लुंड, नसरपुर, भिंगाणो बोज़ार, संजर चांग, बुकेरा शरीफ समेत मुख़्तलिफ़ नंढनि वॾनि शहरनि तोड़े ॻोठनि मां रैलियूं अचण जो सिलसिलो शुरू थी वियो। उन्हनि मेरान टीवी जे ऐलान जे बैदि सिंध जी सकाफ़त जे हवाले सां टंडो अलायार जे प्रेस क्लब अॻियां असां बीठा आहियूं त तव्हां ॾिसंदो त हिते नंढड़ा ॿारड़ा ऐं ॿिया आम माण्हू तोड़े अजरकूं ऐं टोपियूं पाए ऐं सिंधी वेस पाए पंहिंजी सिंध जे सकाफ़त जे हवाले सां, सिंध सां मोहबत जे हवाले सां हिते पहुताना ऐं जेको रैलियुनि जो सिलसिलो बि शुरू थी वियो आहे, जेको ज़िले टंडो अलायार जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां रैलियूं सिलसिलो शुरू थी वियो आहे जी।